बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत न्यूज़ वेदर सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि खेली। अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु खां बरसाति जो हिकु ओलह वारो सिस्टम जेको आहे पाकिस्तान में दाख़िल थी रहियो आहे, जंहिंसां सिंध ऐं बलूचिस्तान में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। ईरान मुल्क जे ॾखण वारे इलाइक़नि मां ओलह जो बरसाति वारो सिस्टम पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान ऐं सूबे सिंध में दाख़िल थी वियो आहे। अॼु खां 3 ॾींहंनि ताईं सूबे बलूचिस्तान ऐं सूबे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ककरनि जो सफ़रु जारी रहंदो। बलूचिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसाति, गजगोड़ ऐं खियवण सां वसकारनि जा इम्कान मौजूदु आहिनि। सूबे सिंध जी ॻाल्हि कयूं त अॼु खां 3 ॾींहंनि दौरान किथे किथे गजगोड़ सां हल्की बरसाति ऐं किन हंधनि ते तेज़ बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। खीरथर जबलनि समेत कराची, नूरियाबाद, जामशोरो, हैदराबाद, थरपारकर समेत अछड़ो थर, सांगड़, नवाबशाह, शदादपुर, मटियारी, हाला, न्यू सैदाबाद, सकरन, काजी अहमद, दौलतपुर, मोरो, नौशरो फेरोज़, फुलजी स्टेशन, सीता रोड, दादू, खैरपुर नाथन शाह, मेहर, दरगाह सईद मूसाणी, लाड़काणू, जेकमाबाद, शिकारपुर, कंबर, शदादकोट, जोही, वाही पांधी, गूरख हिल स्टेशन, दरगाह गाजी शाह जे जबल वारे इलाइक़नि समेत झांगारा बाजारा, भगोटोड़ो जबल, बडो जबल, लकीअ जा जबल, सेवण शरीफ़, भान सैदाबाद, टलटी, सन, माजंद, रनीकोट जा जबल वारे इलाइक़नि में गजगोड़ सां बरसाति जो इम्कान मौजूदु आहे। खैरपुर, मीरस, सक्कर, घोटकी, कशमोर, कंदकोट जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह उमरकोट, बदीन, ठट्टो, मीरपुर ख़ासि, टंडो अलायार, टंडो मोहम्मद ख़ान, सिजावल, बदीन, जामशोरे जे बि कुझु इलाइक़नि में किन हंधनि ते ककरनि जे ताक़तवर थियण सां बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। पर बरसाति जो वधीक जेको इम्कानु आहे उहो सिंध जे उत्तर, ओलह ऐं विचोली सिंध में बरसाति जा वधीक इम्कान आहिनि। बरसाति जे वसकारनि सां सियारे जी जेका मौसम आहे उन जी थधि में वधीक इज़ाफ़ो थींदो ऐं मौसम वधीक थधि थींदी। त मौसम जे इन ताज़ा तरीन अपडेट सां गॾु इबरत वेदर न्यूज़ मां हाणे ग़ुलाम हुसैन ख़ासि किलीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि लाइ इबरत न्यूज़ टेलीविज़न ॾिसंदा रहंदा, जंहिंमें तव्हांखे पल पल जूं ख़बरूं, स्टोरीज़, क्रिकेट मैच खां वेंदे घणो कुझु अवां इबरत टेलीविज़न नेटवर्क ते ख़बरूं बि ऐं ताज़ा तरीन रिपोर्ट्स ॾिसी सघो था। ॾिसंदा रहो इबरत न्यूज़ टेलीविज़न। अल्लाह हाफ़िज़।